अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि वहदहू वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदहू। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्थिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र क़ुल हल यस्तविल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु औ कमा क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम। मुख्तसर हम्द व सना दुरूद सलाम का पोए वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम मुआहज सामू अल्लाह तबारक व तआला जे कलाम पाक कुरान मजीद मजा बिन सूरतन जे बिन आयतन जा कुछ हिस्सा तिलावत कया ऐं नबी मुकर्रम मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे एक हदीस पाक भी पढ़ी है। अल्लाह रब्बुल आलमीन का सवाल इल्तिजा अल्लाह से मुखे अवां के जैसी तणी आवाज़ पहुंची रहो है सभनी मुसलमान मर्दन औरतन के नंढन वडन के कुरान पाक ऐं हदीस पाक के गौर फिक्र सां बुद्धण समझण खां पोए पंहिंजे अमली मैदान में इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तों बुज़ुर्गो, अल्लाह रब्बुल आलमीन जो इंसान जे मथां लातादाद अणगणियूं नेमतूं ऐं रहमतूं ऐं एहसान आहिनि। अल्लाह तबारक व तआला जो मुसलमानन ते अञा इहो वॾो एहसान आहे जो अल्लाह तबारक व तआला मुसलमानन के इस्लाम जहिड़ी अज़ीम दौलत सां सआदत नसीब कई आहे। हिकु जुमिलो इज़ाफ़ी कंदे इहा ॻाल्हि कंदुसि त ख़ुसूसन हिन दौर में त इंसान ते अल्लाह जी अञा वॾी अज़ीम नेमत आहे जो अहिड़े पुरफ़ितन दौर में जिते नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे, कुफ़र शिरक बिदअत जहालत जा फितना आए ॾींहुं हर मामले में ऐं हर रस्ते हर मोड़ ते हर इंसान जे मुंह में लगन पिया। पर वॾो खुश नसीब इंसान उहो आहे जो इन्हनि सभिनी फितननि के मुंह तोड़ जवाब ॾींदे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां वफ़ादारी जो सबूत ॾींदे क़ुरान व सुन्नत के क़ुरान ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फ़रमान के पंहिंजे सीने सां जोड़ियो अचे ऐं पंहिंजे अमली ज़िंदगी में उनखे जोड़ियो अचे। अज़ीज़ दोस्तों बुज़ुर्गो, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे मथां पंहिंजा हक़ रखिया आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस मुबारका की रोशनी में अल्लाह तबारक व तआला जा हक़ बुधाया
अल्लाह तबारक व तआला कुरान और सुन्नत में खोड़ सारा फजीलतन अज़मतन जोगा अमल बुधाया जेके अमल करण जे करे इंसान भी वॾी इज्जतन जो मालिक बणजी वेंदो आ। पर हिक शइ जो फुक़दान, हिक शइ असांजे मुआशरे में असां मुसलमाननि जी ज़िंदगी में ईअं खणी चओ त सफ़ा अणलभ आहे। ॻोल्हे करे किथे किथे का शइ इहा नज़र ईंदी आहे, वगरना अक्सर व बेशतर तमाम तर इलाका जा घणा ॻोठ, घणी मुसलमाननि जी तादाद उन शइ खां ख़ाली आहे। उहो कॾहिं असां सोचियो आहे त उहा कहिड़ी शइ आहे? उहा आहे क़ुरान पाक जी तालीम, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे फरमान जी तालीम। असांखे अल्लाह रब्बुल आलमीन हर शइ सां नवाज़े छॾियो आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन जे नेमतन मज़ा का नेमत अवां जी मुंहिंजी ज़िंदगी में, अवां जे मुंहिंजे घर में, अवां जी मुंहिंजी औलाद जी तरबियत में, ॻोठ ऐं रिश्तेदारनि में जेकॾहिं का शइ खुटल आहे त उहा क़ुरान ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम खुटल आहे। अल्लाह जा बानो कुरान पाक अज़ीम मुक़द्दस किताब आहे। हर हिक इंसान, हर हिक जमात जिनजी इहे ई दावा आहे त कुरान पाक जहिड़ो कुरान पाक जे मद्दे मुक़ाबिल का शइ दुनिया में न आई आहे, न वरी ईंदी, न हिन वक़्तु मौजूद आहे। त पोइ असां कुरान पाक सां केतिरा जुड़ियल आहियूं? कुरान पाक के छॾण जे करे असांजा केतिरा नुक़सान थिया आहिनि। असांजो माली नुक़सान थींदो आहे, ॾाढा परेशान थींदा आहियूं। जानी नुक़सान थींदो आहे, ॾाढा परेशान थींदा आहियूं। पर जेको वॾे मां वॾो नुक़सान परेशानी जोॻो आहे, असां मुसलमान ते परेशान आहियूं ई कोन। हालांकि असां के इन मामले ते वॾी फ़िक्रमंदी रखणु घुरिजे। अल्लाह रब्बुल आलमीन अज़ीम मुक़द्दस मुबारक बरकतन भरियो, हिदायत वारो, रहमतन भरियो, बल्कि रब्बुल आलमीन अॻिते फरमायो, या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर। अॼु इंसान के थोड़ी बि का बीमारी लॻंदी आहे, दुनिया जा दर वॼाईंदो आहे, डॉक्टरनि ॾांहुं भॼंदो आहे, हर हीलो वसीलो करण जी कोशिश कंदो आहे त उन मर्ज़ मां छुटकारो पायां। पर कॾहिं इहो कोन सोचई त अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां मर्ज़न, दर्दन, ॾुखनि जे इलाज जोगी बि का शइ असांजे ॻोठ जी मस्जिद में पियल आहे, असांजे घर में पियल आहे। कॾहिं उन मझां बि पंहिंजी बीमारी जो को इलाज ॻोल्हियो आहे? कॾहिं उनखे पढ़ी करे पंहिंजे दिलि खे सुकून ॾिनो आहे? अॼु इंसान खे थोड़ो बि को नुक़सान थींदो आहे, का परेशानी थींदी आहे त इंसान ब्लड प्रेशर जो मरीज़ थियो वञे, शुगर जो मरीज़ थियो वञे, अटैक थियो वञे, हलो इंसान हथनि मां निकिरियो वञे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इंसानो अव्हां वटि नसीहत, सम्झाणी, सबक, पैगाम अची चुको आहे अव्हां जे रब जे तरफ़ां। ऐं अव्हां वटि जेके सीननि में बीमारियूं आहिनि उन्हनि जे लाइ शिफ़ा बि अची चुकी आहे, उन जो इलाज भी अची चुको आहे। सिर्फ़ इहो इलाज ऐं शिफ़ा दवा कोन्हे, व हुदन व रहमा, इनमें हिदायत भी आहे, इनमें रहमत भी अथव। अल्लाह रब्बुल आलमीन जिन अज़ीम इस्लाम सां मुसलमान के नवाज़ियो, सआदत ॾिनई। अॼु मुसलमान चए थो त यार ख़बर ई कान्हे केतिरा फ़िरकान, कहिड़ो हक़ ते आहे, कहिड़ो कूड़ ते आहे, असां कंहिंजे पोयां लॻूं। मुसलमान इहा तव्हांजी जेका ऐं असांजी जेका ॿोली आहे, इहे जेके जुमिला इहे असांखे कंहिं सेखारिया आहिनि? जॾहिं त असांजे रब्बुल आलमीन ॿुधाए छॾियो त क़ुरान पाक अव्हांखे सिधी राह ॾेखारण वारो आहे। क़ुरान पाक अवां जा ये इश्कालात, ये एतराज़ात, ये परेशानियों सब खत्म करण वारो किताब आहे। फरमाई
हिदायत चाहियो था त इन क़ुरान के पढ़ो, क़ुरान हिदायत आ। अल्लाह जी रहमत चाहियो था त इन किताब के पढ़ो, अल्लाह जी रहमत अवां ते वसी पवंदी। अॼु केतिरो असां क़ुरान पाक पढ़ंदा आहियूं, केतिरी हिदायत असां हासिल कई आहे, केतिरो क़ुरान पाक खां असीं कोरा ऐं खाली आहियूं, पोइ न हिदायत ते आहियूं न रहमत आहे। बल्कि फरमायई त किताब मुबारक आहे, ही किताब बरकतन भरियो बि अथव। ओ मुसलमान, जेकॾहिं हिदायत वारी वाट ॻोल्हणु चाहीं तॾहिं बि क़ुरान, बीमारियुनि जो इलाज तॾहिं बि क़ुरान, रब जूं रहमतूं घुर्जनि तॾहिं बि रब जो क़ुरान, हिदायत घुर्जे तॾहिं बि रब्बुल आलमीन जो क़ुरान। बल्कि ईअं खणी चइजे त दुनिया, क़ब्र, महशर ऐं जन्नत ताईं पहुचण जे लाइ इज़तूं, अज़मतूं, मक़ाम ऐं पंहिंजो काट ऊंचो करणु चाहीं थो तॾहिं बि इहो क़ुरान अथई। क़ुरान खे पंहिंजे सीने सां ला, पंहिंजे बचड़नि जी तरबियत में क़ुरान खे आण, तुंहिंजी ज़िंदगी बि ठही पवंदी, क़ब्र बि ठही पवंदो, महशर बि ठही पवंदो रब्बुल आलमीन क़ुरान जी बरकतनि सां। बल्कि ईअं खणी चइजे त इहो क़ुरान तुंहिंजी समूरी ज़िंदगी ऐं बरज़खी मामलात में तुंहिंजो साथी बणिजी करे हलंदो, महशर मैदान में बि तोखे छुटकारो ॾियारे जन्नत ताईं पहुचाए। ही क़ुरान पाक आहे। दुनिया सॼी बेवफ़ाई आहे, बेवफ़ाई कंदड़ आहे। साईं जिन सवेर बयान कयो पे त हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम अवां जो मुंहिंजो सभिनी खां वधीक वॾो वफ़ादार आहे ऐं यकीनन आहे। पर इहा ॻाल्हि यादि रखी छॾियो, मुहम्मद रसूलुल्लाह क़यामत वारे ॾींहुं अवां सां मूंसां वफ़ादारी बि तॾहिं कंदो जॾहिं अवां जी मुंहिंजी गुज़िरियल ज़िंदगी जे दामन में क़ुरान पाक हूंदो। जेकॾहिं क़ुरान खां खाली हूंदासीं न, क़यामत वारे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि बेज़ारी जो ऐलान करे छॾींदो। अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो, अचो कुझु पढ़ूं, कुझु सिखूं, कुझु ॻाल्हियुनि मां सम्झूं त क़ुरान पाक जो असांजे मथां केतिरो हक़ आहे। इल्मु क़ुरान पाक जो हासिल करण सां इहे चंद नुक्ता ॿुधाइण खां अलावा असांखे केतिरा फ़ाइदा थींदा। रब्बुल आलमीन इल्म हासिल करण जो लाइ हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि हुकुम ॾेई छॾियो। छा? फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह। छवीह सिपारो सूरतुल मुहम्मद। ओ मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम, इल्म हासिल कर, ॼाण हासिल कर, परख हासिल कर, तारुफ हासिल कर। छा जे लाइ? अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन का अलावा ॿियो केर बि माबूद कोन्हे को। इल्म एतिरे क़दुरु अहम शइ आहे। दुनिया सभु शइ दुनिया जी मौजूद हुजे, पर जेकॾहिं इल्मनि मंझां क़ुरान जो इल्म नाहे बुज़ुर्गो त तव्हां रब खे कोन सुञाणे सघंदो। अॼु मुसलमान चए थो असीं अल्लाह खे मञूं था, पोइ अल्लाह तबारक व तआला जी नमाज़ छो नथा पढ़ूं। मुसलमान चए थो असीं अल्लाह खणी ॾिजूं था, पोइ दुनिया जे हर शइ खां, हर दर खां छो था ॾिजूं? दुनिया जे पाछनि खां बि ॾिजूं था, अल्लाह तबारक व तआला खां घुरूं, पोइ जेके अल्लाह तबारक व तआला जा मोहताज उन्हनि खां बि घुरण जा अक़ीदा ऐं सोचूं तमन्नाऊं। ही कहिड़ो रब्बुल आलमीन खे मञणु आहे? रब जो तारुफ कहिड़ो आहे असां मुसलमाननि खे? अल्लाहु अकबर कबीरा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में असां पढ़ूं क़ुरान पाक खे। सोरहों सिपारो सूरत ताहा आयत नंबर 114। रब्बुल आलमीन छा फरमायो? फतआलल्लाहुल मलिकुल हक़ वला ताजल बिल क़ुरआन मिन क़ब्ल अन युक़दा इलैका वहयुहु वक़ुर रब्बि ज़िदनी इल्मा। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बुलंद आला, रब्बुल आलमीन जी ज़ात वॾी बादशाही वारी ज़ात आहे। मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जिब्राईल क़ुरान जी वही खणी करे ईंदो आहे, उहा यादि करण जे लाइ तूं जल्दबाज़ी खां कमु न वठंदो कर। एसी ताणी जो जिब्राईल रब्बुल आलमीन जे तरफ़ां खणी आयल वही खे पूरो तोखे ॿुधाए छॾे, उन खां पोइ तूं यादि कजांइ वक़ुर रब्बि ज़िदनी इल्मा। मोहम्मद
मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या गाल बुधण का बाद में वही जो पैगाम बुधण का बाद में जिब्राइल तो के सबक पढ़ाए उन्हें पढ़ण का बाद में वरीब रब्बुल आलमीन जे दर्जो सवाल ही थी करे रब खां सवाल कजाए केड़ो सवाल ते मुझा अल्लाह मुके इल्म में अञा वधीक मर्तबा अता फरमा ए अल्लाह इल्म में इजाफा अता फरमा ए अल्लाह इल्म में मुके वदा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उहा ज़ाता तमाम तर अल्लाह रब्बुल आलमीन जे मखलूकात मज अशरफुल मखलूक जेकरा आहे खल्क अशरफ आहे व इंसान आहे इंसान मजा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबनी का आला आहे उदम दर्जे दे फाइज आहे ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जो को मत मुकाबिल कोने को ओ मोहम्मद करीम सुबह भी शाम जो भी मंझंदो भी रात जो भी उठंदे भी वेहंदे भी सुमंदे भी जागंदे भी खाइंदे भी पियंदे भी हलंदे भी फिरंदे भी पाइंदे भी लागिंदे भी अल्लाह रब्बुल आलमीन जे दर्ज सवालिया आहा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बुल आलमीन का सवाल व्याकन अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका इल्मन नाफिआ ओ मुझा मौला करीम मौत का सवाल करया तो नफे बख्श इल्म जो सवाल करया तो ए अल्लाह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तुझे दर्जो सवालिया के अल्लाह मुके अता कर इल्म अता कर इल्म अता कर ओ मुसलमानो अल्लाह रब्बुल आलमीन जे इंसान जे मथा मेहरबान थी दुआ अल्लाह रब्बुल आलमीन जे इंसान सा मोहब्बत जो दरवाजो जना पेरे दी का खोली दुआ रब्बुल आलमीन सब का पेरे उन इंसान दे शर्फ केड़ो कंदो आए एहसान केड़ो कंदो आए अजो मुसलमानो रब जे कुरान के पढ़ंदा वणो अच्छे आई कारे के सोने आई कारे के सुनाणीदा वणो हक को बातिल के सुनाणीदा वणो जाहिल आई इल्म वाले के सुनाणीदा वणो बेअकल आई अकल वाले के संजीदा आई बेसंजीदा के सुनाणीदा वणो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए दो फमन युरिदिल्लाहु अयहदियहु यशरह सदरहु लिल इस्लाम जब इंसान ते रब्बुल आलमीन भलाई जो इरादो कंदो आगे मेहरबान थींदो आगे जब इंसान जी रब्बुल आलमीन पंहिंजी मोहब्बत जे लाइ चूंड कंदो आहे त सब का पेरिया अल्लाह से उन ते एहसान यो कंदो आ जो उन जे सीने के इस्लाम जे लाइ खोले छॾींदो आ उन जो सीनो कुरान पाक सिखण जे लाइ तड़पी पवंदो आ नमाज सिखण जे लाइ तड़पी पवंदो आ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन तालीम सिखण जे लाइ तड़पी पवंदो आ हर वक्त उन इंसान जी सोचूं दे ता इस्लाम सिखा और कुरान सिखा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान सिखा अल्लाह रब्बुल आलमीन बे मकान दे फरमायो अफमन शरहल्लाहु सदरहु लिल इस्लाम फहुवा अला नूरिन मिन रब्बि ओ दुनिया वालो जेकना चिया भले चंगे मुठे जी तमे सुनाणप करण चाहो था तो कोई दिसो हद हिक माणो के जे जो रुख जे जी सोच जे जा कदम जे जो कोशिशों जे जो कावशों जे जा नजरिया जे जो गालियों जे जा अकीदा अल्लाह रब्बुल आलमीन जे कुरान सा जुड़जन जे लाए रास्ता वठी चुका हन उन जा रुख मस्जिदा थी प्या त समझो तो रब्बुल आलमीन इंसान जो सीनो खोले छडियो आ समझो तो रब्बुल आलमीन जो महबूब थी चुको आ यो अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफा नूर ते अची चुको आ इल्म एडी वडी अहम शय आ जब इंसान के रब्बुल आलमीन हिदायत जे लाइ चूंडियो पंहिंजे एहसान अज़ीम जे लाइ चूंडियो तो उन जो पहिरियों कदम पहिरीं सोच जेका हूंदी न उहा अल्लाह जो क़ुरान सिखण जे लाइ हूंदी त तव्हां या सोचूं त केतिरो रब्बुल आलमीन जो क़ुरान सिखण जे लाइ तयार थिया आहिनि आया के उन इनाम याफ्ता माण्हुनि में आवाजो मुंहिंजो शुमार आहे जेकॾहिं आहे तो वॾी खुश नसीबी आहे बुज़ुर्गो माल नागे पैसो नागे कपड़ा नागे घर नागे बनी नागे दौलत नागे गाड़ी नागे मोबाइल नागे कोई मसलो नागे पर जेकॾहिं तव्हांजो ताल्लुक अल्लाह जे क़ुरान जी तालीम सां जुड़ियल आहे समझो तव्हां वटि दुनिया जी तमामु वॾी दौलत मौजूद आहे समझो त तव्हां रब्बुल आलमीन जा महबूब थी चुका आहियो ही दुनिया नाहे न का परवाह कान्हे का दुनिया जी हैसियत कहिड़ी आहे
रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने फरामीन के अहादीस के पढ़ाऊं तो सही ना खबर पवंदी तो दुनिया जी हैसियत छा आहे। अज परेशान थींदा आहियूं वॾी इज्जतन जो मालिक तो वो फिलाणो जे वटि एतिरा एकड़ बनी आहे यार इहो कामयाब थियो जंहिंजो पक्को घर ठहियल आहे। यार इहो कामयाब थियो जो गाॾियूं ॾिसेसि। यार इहो कामयाब थियो जो तालीमी डिग्रियूं हासिल करे नौकरी वारो थी वियो आहे। यार इहो कामयाब थियो असीं तबाह थी वियासीं हलिया असीं नाकाम थियासीं न गुज़रियो न या आवाजी मोजी मुआशरे जी ख़ुसूसन हर मुसलमान मर्द औरत नंढे वॾे जी वॾी भुल अथव जेकॾहिं तव्हांजे मुंहिंजे दामन में ज़बान में अमली ज़िंदगी में घर वारनि में ॿारनि बच्चनि में क़ुरान जी तालीम मौजूद आहे शौक़ ज़ौक़ मौजूद आहे समझो त तव्हां वटि मूं वटि उहा शइ आहे जेका दुनिया जे कंहिं बि अमीर माण्हू वटि कान्हे का। छा हैसियत आहे हिन दुनिया जी? हदीस शरीफ़ किताब सुनन तिरमिज़ी किताब ज़ुहद जे अंदर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेकॾहिं हिन दुनिया जे जाहो जलाल मिल्कियतन दौलतन ओहदन जी रब्बुल आलमीन वटि का हैसियत का अहमियत हुजे हा न मा सका काफिरन शरबत मा तो कोई रब्बुल आलमीन जेके बि ज़मीन ते काफिर रहनि था उन्हनि खे पाणी जो ढुक अल्लाह से उन्हनि खे नसीब न करे हा। जेकॾहिं हिन दुनिया जी का हैसियत हुजे हा त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमायो अला इन्न दुनिया मलऊनुन ओ दुनिया वारो ॿुधो मता दुनिया में रही करे अल्लाह जे क़ुरान का पुट बरा थी वञो हलिया मता दुनिया में रही करे अल्लाह रब्बुल आलमीन जे असीम रहमतन भरे घरन का पुट बरा थी वञो हलिया मता हिन दुनिया में रही करे हिन असीम दीनी प्रोग्रामन का पुट बरा थी वञो हलिया मता हिन दुनिया में रही करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी सुन्नत का तवी मोह मोड़े वियो मता हिन दुनिया में रही करे दीन इस्लाम का बेजारी कजो मता हिन दुनिया में रही करे अल्लाह रब्बुल आलमीन जे जिक्र फिक्र इबादत और अकीदत का मोह मोड़े करे दुनिया में न लगजी पड़जो। याद रखी छजो ही दुनिया समूरी जे समूरी मलऊना अल्लाह जे तरफा इन ते लानत कयला व मलऊनतुन मा फीहा जेको कुछ दुनिया में आगे वो भी अल्लाह जे तरफा मलऊना उन ते लानत कयला इल्ला बिदिक्रिल्लाह जेकॾहिं रहमत रब जी वसंदी आहे त रब जे ज़िक्र करण वारनि ते रब्बुल आलमीन जी इबादत करण वारनि ते रब्बुल आलमीन सां ताल्लुक़ जोड़ण वारनि ते अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत वसंदी आहे। पोइ रब सां ताल्लुक़ हुजे रब जे क़ुरान सां ताल्लुक़ हुजे सफ़र में हुजो बनी ते हुजो शहर ते हुजो दुकान ते हुजो घर में हुजो किथे बि हुजो जेकॾहिं रब जो ज़िक्र अव्हांजी ज़िंदगी में इबादत जी सोच नज़रियो अक़ीदो मौजूद आहे समझो त तहीं रब जे रहमतन जा मुस्तहिक़ हक़दार बणिजी चुका आहियो वरना दुनिया सॼे जी सॼी मलून आहे फिटकारनि दुदकारला वमा वाला ऐं उहे नेकियुनि जा अमल उहे जॻहियूं जिन्हनि खे रब्बुल आलमीन पसंदि कंदड़ आहे जिन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी इबादत जे लाइ चूंडे छॾियो आहे इंतख़ाब करे छॾियो आहे उन्हनि ते बि रब जी रहमत वसियल आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहब्बुल बिलादि इलल्लाह मसाजिदुहा व अबग़दुल बिलादि इलल्लाह अस्वाक़ुहा। ओ दुनिया वारो हिन दुनिया समूरी में जेकॾहिं रब्बुल आलमीन खे के शयूं महबूब ऐं प्यारियूं अथव त ही अल्लाह रब्बुल आलमीन जा घर मस्जिदूं रब्बुल आलमीन के महबूब ऐं प्यारा अथव। ओ मुसलमानो तव्हां आहियूं पंहिंजी ज़िंदगी जे हर लम्हे ते असां थोरो जाइज़ो कंदे नज़र दौड़ायूं त केतिरो असां टाइम हिन मस्जिद खे ॾींदा आहियूं असांजी औलाद केतिरो टाइम हिन मस्जिद खे ॾींदी आहे असांजा घर वारा केतिरा घर में हिकु जगह मखसूस नमाज लाइ कंदा आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा केतिरियूं नमाज़ूं ज़ाया थी वियूं आहिनि दुनिया जे यारनि ॾे दुनिया जे मकाननि ॾे दुनिया जे मेखाननि ॾे शहरनि ॾे खीसा ख़ाली हथ मवाली हुजो तॾहिं बि असांखे उहे हाज़िरियूं न आहिनि छॾणियूं उहे महफ़िलूं न आहिनि छॾणियूं पर अल्लाह रब्बुल आलमीन जे पसंदीदा जेका जॻह आहे जिते हर वक़्तु रब जी रहमत जा वसकारा थींदा रहंदा असीं उन खां परबरा
नबी सही फरमायो दुनिया में काशे रब के महबूब ऐं प्यारी पसंद ऐं वणंदड़ आहे तो वही मस्जिदूं अथव अल्लाह जी ज़मीन जा टुकड़ा ही जिन्हनि में रब जे साम्हूं निवड़त थींदी आहे, जिते रब जे क़ुरान जी तालीम हलंदी आहे, जिते अहिड़ा ही रहमतन भरिया दीनी प्रोग्राम थींदा आहिनि। हे अल्लाह रब्बुल आलमीन जो पसंदीदा ॻाल्हियूं शयूं जॻहूं ऐं अमल अथव। औ आलिम औ मुतअल्लिम रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं उहे माण्हू रब्बुल आलमीन जे रहमत में हूंदा आहिनि, उहे माण्हू लानत ऐं पिटार खां बचियल आहिनि जेके रब जे दीन जो इल्म सिखण खां पोइ आलिम बणिजी करे मैदान में लही चुका आहिनि। ऐं ॿिया उहे माण्हू जेके रब्बुल आलमीन जे दीन जो क़ुरान जो हदीस जो इल्म सिखंदा रहंदा आहिनि। ये अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफां रहमतन जा मुस्तहिक़ इन्हनि ते बि रहमत वसंदी रहे थी, वरना सॼी दुनिया मलऊन पिटकारे रब खे वणे ई कान। जेकॾहिं रब खे दिरहम दीनार पैसा दौलतूं महला बनियो ओदा वणंदड़ हुजनि, हा बुज़ुर्गो मुसलमानो रब वटि का हैसियत हुजे हा न तो पोइ कारून नालो ॿुधो आहे, मशहूर आहे। हा कारून वटि केॾी वॾी दौलत हुई, कारून वटि कहिड़ी शइ जी खोट हुई। रब्बुल आलमीन जो क़ुरान पढ़ो न 20 सिपारो सूरतुल क़सस, रब्बुल आलमीन फरमायो उन जे जेके खज़ाननि जो चाबियूं वॾा वॾा लश्कर ताक़तवर खणंदा हुया उहे बि थकी पवंदा हुया। एतिरे हद ताईं जे रुॻा खज़ाना खज़ाननि जूं चाबियूं हुयूं। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो दौलत छा हूंदी, पर उन जो नतीजो छा निकतो, वो रब जी इबादत का परे हुयो, रब जे ज़िक्र का परे हुयो, रब्बुल आलमीन जे नाज़िल कयल दीन का परे हुजण जे करे नफ़रत ऐं बेज़ारी इख्तियार करण जे करे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमाए थो त दौलत समेत कारून खे ज़मीन में गिराए गर्क करे छॾियो आहे। इहा आहे दुनिया जी हैसियत। जेकॾहिं ताक़त पावर रोब ऐं ख़ौफ़ ऐं हेबत जो नालो कामयाबी हुजे हा, रब जी मोहबत हुजे हा त पोइ फिरौन सभिनी खां वधीक रब्बुल आलमीन जो महबूब ऐं प्यारो हुजे हा। पर अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान चए थो हा वो फिरौन जे इहा बि दावा कई अना रब्बुकुमुल आला, ओ दुनिया वारो ॿुधो मूसा अलैहिस्सलाम जे सां गॾु आयल आहियो, ॿुधो आऊं सभिनी खां वॾे मां वॾो रब आहियां। केरु बि फिरौन पियो चवे, पर फिरौन जो हशर छा निकतो। अल्लाह जो कुरान पढ़ो 11 सिपारो सूरत यूनुस, फल्यौम नुनज्जीका बिबदनिका लितकूना लिमन खल्फका आया व इन कसीरम मिनन नास अन आयातिना लगाफिलून। रब्बुल आलमीन फरमायो वो फिरौन जे हसद ऐं फसाद कया, वो फिरौन जेको रब्बुल आलमीन जे साम्हूं चैलेंज करे बीही रहियो, रब जे रसूलनि जे साम्हूं बीही रहियो, अल्लाह रब्बुल आलमीन ते ईमान आणण वारे माण्हुनि जे मथां ज़ुल्म करण लॻो। जेॾी महिल रब्बुल आलमीन जो अज़ाब आयो, फिरौन जेॾी महिल ॿुधण लॻो, जीअं ई गोतो आयो आहे रब्बुल आलमीन जे पकड़ आई आहे, ओॾी महिल कलमो पढ़ंदे चवे थो त आउं उन अल्लाह खे मञां थो वॾो जंहिंखे बनी इसराईल जे ग़रीबनि मिस्कीननि रब्बुल आलमीन खे रब करे मञियो आहे। हाणे उन ते ईमान थो आणियां, मौत महल ईमान पियो आणे, मरण महल ईमान पियो आणे। रब छा फरमायो आला आना वक़द असैता क़ब्ला, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो हा हा हाणे तो ईमान आणे। जॾहिं त हाणे इंतकाम जो वक़्तु शुरू थी चुको आहे, सज़ा ऐं पादरनि जो वक़्तु शुरू थी चुको आहे। हाणे भले तूं कलमो पढ़, तुंहिंजो कलमो क़ाबिल क़बूल कोन्हे को, छो जो इन खां पहिरियां तूं फसादी हुई, इन खां पहिरियां जाबिर ज़ालिम हुक्मरान हुई, का हैसियत कान्हे का। हाणे छा थींदो, हाणे ॿुधण खां बाद में तो क्यों बोड़े बोड़न का बाद में तुझे जिस्म के ॿाहिरि कढे बाक़ी रखंदुसि, जेके बि तोखां पोइ ईंदा न उन्हनि जे लाइ बतौरे इबरत ऐं निशानी ते। जेके बि मुंहिंजे आयतनि खां गाफ़िल थींदा, मूं रब जे अज़ाब खां, मूं रब जे पकड़नि खां जेके बरबरा थी वेंदा या बेख़बरा थी वेंदा या रब्बुल आलमीन जे पकड़ जी का परवाह कोन कंदा। रब्बुल आलमीन फरमायो आउं उन्हनि जे लाइ ने फिरौन खे इबरत ऐं निशानी कंदुसि त तव्हां सम्झो न त तव्हांजो हशर नतीजो इहो निकिरणो आहे। इहे सभु शयूं बुज़ुर्गो ख़बर कीअं पवंदी, क़ुरान पढ़ो, कीअं सम्झंदासीं आयात ज़िंदगी जो मक़सद छा आहे, रब जी सुञाणप छा आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुञाणप छा आहे।
दुनिया में असा के रहण करण किया करण घुर्जे कबर में असांजो हशर छा थींदो मशर में छा थींदो असांखे छा करण खपे जो ने तंगदस्त मरहलात मां मुश्किलात मरहलात मां असांखे बचण जे लाइ छा करण खपे हा उहे मरहलात जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नाज़िल थियल कुरान में रब्बुल आलमीन फरमायो इदा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अथक़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिथु अख़बारहा ओ मुसलमानों बुधो ही रब जो कुरान हा वो कुरान इन्नहु लक़ौलुन फ़स्ल व मा हुवा बिल हज़ल अज केतरा सन मुसलमान आहिनि जेके कुरान जी तालीम खां कोरा हुजण जे करे दुनिया जे नशे में गर्क हुजण जे करे उहे चवंदा आहिनि त ही मौलवियनि जूं कहाणियूं अथव ही मौलवियनि जा किस्सा अथव ही मौलवियनि जा ठका अथव हा असांजे मुआशरे में उहे सूफ़ी हज़रात जेके चवंदा आहिनि छा जी स्वामी छा जो कड़को जन्नत दिलासो दोज़ख दड़को आ न बुज़ुर्गो याद रखी छो अल्लाह जो कुरान फरमाए तो इन्नहु लक़ौलुन फ़स्ल दुनिया में जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी रब जे कुरान मुताबिक़ गुज़ारिया मशर मैदान में अव्हां जी मर्ज़ी हलंदी पर जेकॾहिं दुनिया में तव्हां पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे दीन जे दुश्मनी अल्लाह जी इबादत का रब जे कुरान जी तालीम का खाली गुज़ारिया तो कुरान जो फैसलो आ त क़यामत वारे ॾींहुं अमी ज़लील और रुसवा थी वेंदो वञा अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ज़मीन के चङी तरह सां लोॼो वेंदो रब्बुल आलमीन जो कुरान फरमाए तो ये जमीन जरा जरा थी वेंदी आली ये जमीन जना चंगी तरह सां लोॼे करे जरा जरा कई करे इन जमीन जे मथा ॿी जमीन विछाई वेंदी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो ये जमीन सब जा सब हाल हवाल ओरींदी अब्दुल रशीद किथे रहियो केतिरो वक्त किथे रहियो केतिरो वक्त छा कई छा ॻाल्हाई लिखी करे छा कई ज़ाहिर छा कई कंहिंखे छा ॿुधाई कंहिंखे छा कई छा न कई कहिड़ा रब्बुल आलमीन के राज़ी करण वारा अमल कई केड़ा नाराज करण वाला अमल कई केड़ा सुठा अमल कई केड़ा पुछड़ा अमल कई सब जा सब ही जमीन बयान कंदी अवाम जा हर एक मानू जे लाइ उते बयान थींदा पोए जेकॾहिं रब जे कुरान जी तालीम हासिल करण जे लाइ हिन मस्जिद ॾांहुं बार बार कदमड़ा खयल हूंदा त ही मस्जिदनि वारा टुकड़ा उते गवाही ॾींदा ओ मुंहिंजा मौलाए करीम ही तुंहिंजो उहो बानो अथई जो बार बार तूं हिन मूं ॾांहुं ही बार बार कदम खणी करे ईंदो हुयो ऐं ज़मीन जो उहो टुकड़ो आहियां जेको तो रब खे महबूब हुयसि ही हिते ईंदो हुयो मुंहिंजे मूं ते मथां वेही करे कुरान की तालीम सिखंदो हुयो नमाज पढ़ंदो अल्लाह तुंहिंजी बारगाह में वेही करे तुंहिंजे हुजूर तौबा ताइब थींदो हुयो ये मस्जिदूं गवाही ॾींदो जेकॾहिं मस्जिदनि में आयासीं न मस्जिदनि खे टाइम न ॾिनोसीं मस्जिदनि में अची करे कुरान जी तालीम जे लाइ कलाकनि जा कलाक होटलनि ते वेहण पसंदि कयासीं कचहरियुनि में त वेहण पसंदि कयासीं ॻोठ जे शादी बारातनि में ॻाइणनि जे साम्हूं वेहण जे लाइ पसंदि कयासीं पर रब जे घर मस्जिद में वेहण जे लाइ पसंदि न कयासीं वेहंदासीं त क़यामत वारे ॾींहुं ही टुकड़ा अवांजे मुंहिंजे हक़ में गवाही ॾेई करे छुटकारो ॾियारींदा जेकॾहिं न त ही टुकड़ा अवांजे मुंहिंजे ख़िलाफ़ गवाही ॾींदा पोइ ॿुधायो छा दामन में रहंदो यौम यफिरुल मरउ मिन अखी ओ मुसलमानो ही रब जो कुरान चए थो कुरान खां दूरी जे करे कुरान जी तालीम पाण खे पंहिंजे बचड़नि खे हासिल न करण जे नतीजे में क़यामत वारे ॾींहुं कहिड़ो असर थींदो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि रब्बुल आलमीन फरमाए तो हर एक माण्हू ॿिए खां भॼंदो भाउ भाउ खां पीउ पुट खां पुट पीउ खां माउ औलाद खां माउ औलाद माउ खां भाइर रिश्तेदार सभु हिक ॿिए खां भॼी करे परे थींदा हर हिक खे मोह पंहिंजे अमलनि जो पाण खे ॼणो पवंदो इक़रा किताब का कफ़ा बिनफ़्सिका अल-यौम अलैका हसीबा रब्बुल आलमीन फरमाए तो हर एक माण्हू जे गिची में असां नाम या माल ज़िंदगी जा किताब लड़काए छॾींदासीं पोइ चवंदासीं हा हा हाणे पढ़ हिसाब तुंहिंजे हवाले आ ॾिस किथे काथे
सां ज्यादती तो कोन कई आ दिस का वधिक गाल तो कोन लिखी आ अज तू पाण पंहिंजे ज़मीर का पुछा करे दिस तो छा छा करे आयो आ अल्लाह जो कुरान फरमाए तो वतरल मुजरिमीन जेके कुरान का परे रहण वाला मस्जिदन का परे रहण वाला नमाज का परे रहण वाला 2 महीनन का पोइ ईंदड़ रमजान का परे रहण वाला तरावीह का परे रहण वाला सदका तो खैरात का परे रहण वाला दीनी जलसन प्रोग्रामन का परे रहण वाला अल्लाह जी राह में माल जान के खर्च करण का परे रहण वाला जरा कयामत वाले ॾींहुं ईंदा अल्लाहु अकबर कबीरा नाम अमाल ॾिसंदा ये दो वारी थी करे उते ईंदा ऐं पोइ ॾिसी करे चवंदा या वैलतना माल हादल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ओ बुजुर्गो केतरा गुनाह कया हुंदा केतरियूं जिंदगी जो घड़ियूं अल्लाह रब्बुल आलमीन जे नाफरमानी में गुजारियो हुंदियो ऐं केतरियूं घड़ियूं अल्लाह के राज़ी करण में गुजारियो आहे न अचो अॼु तौबा ताइब थी वञो उन ॾिहाड़े ज़िल्लत वारे अचण खां पहिरियां अल्लाह जे अज़ाब वारे ॾींहं जे मिलण खां पहिरियां पर मुंहिंजे मन किताब में ॾिसंदा चवंदा हाय हलाकत असांजे लाइ दुनिया में त असां पंहिंजो पाण खे वॾो साफ़ सुथरो चवंदा हुयासीं ऐं अंदर जो भी साफ़ आहियां फिलाणो अंदर जो ख़राब आ ऐं तोखां वधीक साफ़ आहियां तूं पंहिंजो फिकर कर हे असांजे मुआशरे जा कोलई चोल आहिनि अल्लाहु अकबर पर क़यामत वारे ॾींहुं हर हिकु चवंदो हाओ यार ही बि गुनाह कयमि ही बि कयमि नंढा बि कयमि वॾा बि कयमि लिकी बि कयमि ज़ाहिर बि कयमि ख़ुशी में बि कयमि ग़मी में बि कयमि दोस्तनि यारनि खे राज़ी कंदे मूं सभु गुनाह कया हुया पर हिते आसे पासे केरु मुंहिंजे आगे कोन जेकॾहिं हूंदो त अल्लाह जो अज़ाब हूंदो जेकॾहिं हूंदो त नाम अमाल हूंदो अल्लाह ही छा न नंढो छॾियो अथसि न वॾो अमल सभु लिखिया पिया आहिनि हिते अंदाज़ो लगायो ही केरु थो ॿुधाए क़ुरान थो ॿुधाए ही क़ुरान क़यामत वारे ॾींहुं जेकॾहिं क़ुरान जी तालीम खां मुसलमानों कोरा थी करे ज़िंदगी गुज़ारे वियासूं अॼा क़ुरान जा जेकॾहिं अखर न पिरायासूं त यादि रखी छॾियो ही क़ुरान अवाज़ मुंहिंजे लाइ दुनिया में बि ज़िल्लत जो सबब आहे त क़बर में बि त आख़िरत में इन जे करे रब्बुल आलमीन फरमायो हादा बला ओ दुनिया वारो हे रब जो जेको क़ुरान आहे हे अल्लाह जे तरफ़ां वॾे मां वॾो पैगाम अथव इहो पढ़ी करे रब्बुल आलमीन खां ॾिजो ऐं जेके बाअक़ुल वारा हूंदा समझदार हूंदा उहे क़ुरान के समझंदा पढ़ंदा समझंदा टाइम ॾींदा उन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा ही क़ुरान अवां जे लाइ मुंहिंजे लाइ दुनिया में बि इज़तनि जो सबब आहे त आख़िरत में इन जे करे इल्म हासिल कयो क़ुरान पाक जी तालीम जो बंदोबस्त कयो क़ुरान पाक जी तालीम पेरायो असां वटि ख़बर त वॾे मां वॾो मसइलो कहिड़ो थींदो आहे मौलवी खे मानी केरु कराए वॾे मां वॾो मसइलो इहो आहे असां ठीको त कोन कयो आहे सॼे ॻोठ जा ॿार पढ़नि था साईं ॿियो मसइलो मौलवी जी पघार केरु भरे असां ठीको त कोन कयो आहे अल्लाह अकबर कबीरा ये असां मुसलमान जी सोच हूंदी ऐं ॿिए पासे नाफरमानी में हराम कमन में केतिरो ख़र्च कंदा आहियूं कॾहिं सोचो आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है क़यामत वारे ॾींहुं आदम जी औलाद जीअं ई क़बरनि मां उथी करे उते महशर मैदान ते जमा थींदा जेको जिथे बीही रहियो न हिकु दफ़ा उहो उते बीठो ई हूंदो फकैफ़ तत्तक़ून इन कफ़रतुम यौम यजअलुल विल्दान शीबा क़ुरान चए थो मूंखां केतिरो परे भॼंदो भॼो भले पर यादि रखी छॾियो पोइ उन ॾिहाड़े ते तव्हां कीअं बचंदव जेको ॾिहाड़ो नंढड़े ॿारनि जी उम्र में जेके उम्र गुज़ारीनि था वॾा थी अच्छा ॿार बूढ़ा थी वञनि था उहो हिकिड़ो ॾिहाड़ो केॾो टाइम लॻंदो आहे वॾो थियण में हिकिड़ो ॾिहाड़ो एॾो हूंदो जो नंढड़ा ॿार वॾा थी करे अच्छे वारनि जे तरह थी बूढ़ा थी वेंदा
अंदाज़ो लगाए उते जो उते हिकिड़ी जगह ते हिते पाण हींअर वेठा आहियूं न प्रोग्राम में घणे दफ़ा ही थी चुका आहियूं उते इहा करण जी बि इजाज़त कान हूंदी घणे दफ़ा अॻिते पोइते हिली चुका आहियूं लुॾी चुका आहियूं इहा बि इजाज़त कान हूंदी अंदाज़ो लगाए दीनी प्रोग्राम में वेहण जे लाइ असां वटि टाइम कोन्हे हुते एॾो सारो ॾींहं कीअं बीठा हूंदासीं ऐं जेकॾहिं ॾोह जी हालत में हुते असां पेश थियासूं कया वियासूं त पोइ त अञा वधीक हालत ख़राब त हिते वॾो मसइलो आहे मानी केरु खाराए मौलवी खे पघार केरु ॾे घर में जेकॾहिं असां 5 फर्द आहियूं त तक़रीबन हर फर्द वटि मोबाइल हुजणु लाज़मी आहे कम ते हिकिड़ी मोबाइल ते हली वेंदो न पर हिकिड़े फर्द वटि ॿ मोबाइलूं बि नज़र ईंदियूं नंढी मोबाइल अलॻि आहे वॾी मोबाइल अलॻि आहे फेसबुक जे लाइ यूट्यूब जे लाइ टिकटॉक जे लाइ इहे शयूं अलॻि आहिनि असां वटि भला इहा शयूं वठणु ज़रूरी आहिनि जिते असांजो 7 वाल कपिड़े मां जोड़ो 8 वाल मां ठहे थो हर भलो असां 14 वाल जो कहे वेठा आहियूं इहो ज़रूरी आहे छा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो अंदाज़ो त लॻायो न केतिरो असां फुज़ूल ख़र्च कंदा आहियूं मोबाइलनि जा पैकेज ऐं पोइ वरी अल्लाह रहम करे असांजे मुस्लमान तबके ते जेके सिगरेट पीअंदा ॾींहं में 2-2 पैकेट चट ॾींहं में 500, 700, 1000, 1500 जो असीं नशो करे छॾींदा आहियूं पर मस्जिद जे मौलवी खे ऐं उहो मौलवी जेको परे वारे ॻोठनि मां आयल आहे पंहिंजा ॿार बचड़ा सभु छॾे करे हिते आयो आहे छो आउं हसन हिंगोर वारे ॻोठ वारे ॿारनि खे क़ुर पाक सेखारियां उन्हनि खे अलाह जो तारुफ़ करायां उन्हनि खे जन्नत ताईं पहुचाए अचां उन्हनि जी भलाई थी पवे हली सभु कुझु पंहिंजो छॾे आयो आहे घर ॿार ख़ुशियूं गमियूं सभु कुझु ऐं पोइ हिते वरी छा मौलवी साहब महीने में मोकल ॿधी थींदई मौलवी साहब पाबंदी सां ईंदे पाबंदी सां वेंदे ख़ुशी गमी सां असीं ॿधल ई कोन आहियूं मौलवी साहब जेकॾहिं को घर ॿार बीमार आहे पंहिंजे माइटनि खे फ़ोन करो सभु कुझु करे छॾींदा अंदाज़ो लॻायो सभु ॻाल्हियूं बर्दाश्त करण जे बावजूद बि मौलवी ते वेठो आहे असां उनखे पघार ॾियण जे लाइ परेशान आहियूं मुस्लमान ऐं एॾा फुज़ूल ख़र्च असांजे ॻोठ में जेकॾहिं ख़ाली न शादी थींदी आहे फुज़ूल ख़र्च केतिरा कंदा आहियूं पर अल्लाह ताला जो क़ुरान जेको असांजी दुनिया में भी इज्जतन जो सबब आ कब्र में भी इज्जत जो सबब आ महशर में भी इज्जत जो सबब आ असां उन ते ख़र्च करण जे लाइ तैयार ई कोन आहियूं ही जेके असीं पघारूं ॾींदा आहियूं ही पघार कंहिं माण्हू जी ज़ात खे कोन था ॾियूं ही पघार असीं अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान ते ख़र्च था करियूं अल्लाह रब्बुल आलमीन जी राह में ख़र्च था करियूं ऐं केतिरी बुज़दिली ऐं कंजूसी सां असां उहे पैसा कढंदा आहियूं अंदाज़ो त लॻायो तो अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान जी तालीम जेकॾहिं जे मुंहिंजे मुआशरे में कान हूंदी तो बुज़ुर्गो यादि रखी छॾियो तो पोइ इज़त कोन मिलंदो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो हदीस शरीफ किताब सही बुखारी में तो दुनिया में कुरान पाक जे सिखण वारनि जो मकाम ऐं मर्तबो छा आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह यरफउ बिहादल किताबि अक़वामा बेशक अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में जेकॾहिं कंहिंखे इज़तूं नसीब कंदो आहे त क़ुरान पाक जे ज़रिए सां नसीब कंदो आहे इन क़ुरान पाक खे पढ़ण सिखण इन जे अमल जे करे रब्बुल आलमीन इंसाननि जा शान मकाम मथां करे छॾींदो आहे पर जेकॾहिं के क़ुरान पाक मोह मोड़ी करे ज़िंदगी गुज़ारींदा क़ुरान खां पोरा थी करे ज़िंदगी गुज़ारींदा अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब्बुल आलमीन उनखे दुनिया में रुसवा करे छॾींदो आहे अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान सिखण ऐं न सिखण वारनि में केतिरो फ़र्क़ु आहे फरमाए कुल हल यस्तविल लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो क़ुरान पाक जी तालीम सिखण वारनि जा रब्बुल आलमीन दुनिया में दर्जात बुलंद करे छॾींदो आहे उन्हनि खे इज़तूं नसीब कंदो आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का
रब्बुल आलमीन कुरान पाक जे अल्फाजन में ऐलान करायो त जेके कुरान पाक जी तालीम हासिल करण वाला आलिम आहिन ॼाण रखण वाला आहिन ऐं जेके जाहिल अनपढ़ आहिन कुरान पाक जी तालीम खां परे आहिन उहे ॿई बराबर नथा थी सघनि वमा यस्विल अमा वल बसीर रब्बुल आलमीन वधीक सम्झाणी जे लाइ वरी ॿिया मिसाल ॾिना तो दुनिया वारो मता तव्हां खे इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न अची सघे तो ॿुधायो तव्हांजे घर में तव्हांजे ॻोठ में हिकिड़ो ॿिन्ही अखियुनि खां नाबीनो हुजे ॿियो अखियुनि खां ॾिसण वारो हुजे छा इहे ॿई बराबर थी सघनि था ॿई बराबर नाबीनो ऐं ॾिसण वारो बराबर थी सघनि था वमा यस्विल अमा वल बसीर नाबीनो ऐं ॾिसण वारो बराबर नथा थी सघनि वल ज़ुलुमात वल नूर अंधेरो ऐं रोशनी बराबर नथा थी सघनि वल ज़िल्लु वल हरूर रब्बुल आलमीन फरमायो छांव ऐं धुप बराबर नथा थी सघनि वमा यस्विल अहया वल अमवात ज़िंदा ऐं मुर्दा बराबर नथा थी सघनि तो पोइ ॿुधायो तो क़ुरान पाक जी तालीम हासिल करण वारा क़ुरान पाक जा हाफ़िज़ आलिम ऐं जेके क़ुरान पाक जी तालीम खां खाली आहिन उहे ॿुधायो त कीअं था बराबर थी सघनि अल्लाह से फरमायो कुल हल यस्विल लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून क़ुरान पाक जा आलिम ऐं हाफ़िज़ ऐं जेके क़ुरान पाक जी तालीम खां खाली आहिन उहे बराबर नथा थी सघनि अल्लाह रब्बुल आलमीन बे मक़ाम ते फरमायो वमा यस्विल अमा वल बसीर ॾिसण वारो नाबीनो बराबर नथा थी सघनि वल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात वलल मुसीर रब्बुल आलमीन फरमायो त नेक अमल करण वारा ऐं गुनाहगार भी पाण में बराबर नथा थी सघनि ओ मुसलमानो सोचो कुल ला यस्तविल खबीथ व तय्यब रब्बुल आलमीन जो कुरान चए थो त हलाल ऐं हराम पलीत ऐं पाक ॿई शयूं बराबर नथियूं थी सघनि तो पोइ तव्हां सम्झो छो नथा त जेके रब जो कुरान पढ़ण वारा ऐं जेके न पढ़ण वारा आहिनि गरीब शरीब आहिनि भुख ते रातियूं ॾींहं गुज़ारण वारा फाटल कपिड़ा पाइण वारा पर क़ुरान सिखण वारा आहिनि ॿिए पासे अमीर दौलतन वारा हुस्न जमाल खानदानो पावरो हिबत वारा इहे कॾहिं बि हिननि ग़रीबनि क़ुरान पढ़ण वारनि जो मुक़ाबिलो नथा करे सघनि ही केरु पियो ॿुधाए रब जो क़ुरान थो ॿुधाए इज़तूं चाहियो था अल्लाह वटि त पोइ गुज़रियो क़ुरान पढ़ो फरमाई नेक अमल करण वारा ऐं गुनाह करण वारा ॿई बराबर नथा थी सघनि हिते माण्हू तव्हां न ॾींदा न असांखे ख़बर आहे जेको तव्हीं नमाज़ूं पढ़ो पिया न असां न पढ़ियूंसीं बड़ी ख़ैरा पोइ बि तव्हां खां भला आहियूं मुसलमान इहा तुंहिंजी सोच थी सघे थी पर रब जो क़ुरान चए थो त न नमाज़ी बेनमाज़ी कदा बराबर नथा थी सघनि अचो मुसलमानो रब्बुल आलमीन जे क़ुरान खे पढ़ो फरमाई यरफअल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम अल्लज़ीना उतुल इल्म दरजात जेके क़ुरान पाक जो इल्म हासिल कंदा हदीस पाक जो इल्म हासिल कंदा दरजात में इज्जत में मकाम में मर्तबे में अल्लाह रब्बुल आलमीन वटि तव्हां खां वधीक आहिनि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइन के पढ़ो दुनिया में क़ुरान सिखण वारनि जी केॾी फज़ीलत आहे खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमा सही बुखारी जा अल्फाज मोहम्मद करीम फरमायो तो दुनिया वारो ॿुधो मता के इंसान के या भुल हुजे को गफ़लत में पियल हुजे ते ही क़ुरान पढ़ण वारा मुलड़ा वीचारा मौलवी वीचारा ही जेके गरीब शरीफ आहिनि उन्हनि जी असांजे साम्हूं छा हैसियत आहे पर न रब ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वॾी हैसियतनि वारा अथव वॾी इज़त वारा अथव इहे क़ुरान पाक जो इल्मु सिखण ऐं सेखारण वारा अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं कोई इंसान फौत थी वेंदो आहे दुनिया में इज्जतूं मिलंदियूं मरण खां बाद में हाणे इज्जतनि जो वारो आहे क़ुरान पढ़ण वारनि खे रब्बुल आलमीन क़ब्र में कीअं इज्जत अता कंदो सुनन नबी दाऊद किताब सुन्नह जा अल्फाज मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं इंसान फौत थी वेंदो आहे मिट पंहिंजा पराया दोस्त यार अगयार सब मोहब्बतूं करण वारा नफ़रतूं करण वारा कूड़ा गोड़ा गारे करे कुल्हे ते खणी करे क़ब्र जे गड़े में उछले करे मिट्टी वराए करे मोती ईंदा पोइ रस्मी दुआऊं रस्मी खाधा पीता सभु कुझु थींदा के बि शयूं उन्हनि खे फ़ाइदो इहे कोन ॾींदियूं जेको मुआशिरो कंदो आहे फ़ाइदो कहिड़ी शइ ॾींदी अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं इंसान खे क़ब्र में रखियो वेंदो आहे ऐं पोइ इन क़ब्र बंदि थियण खां पोइ रिश्तेदार मोटी विया हलिया हाणे उन क़ब्र वारे वटि ॿ फ़रिश्ता अचनि था
ओए फरिश्ता चंदा जेकर उनके उठारे विहारनि था ओ जेकॾहिं मोमिना पुछा कंस्ता मन रब्बुका खुदा तुंहिंजो रब केरा ओ चंदो रब्बी अल्लाह अल्लाह मुझो अकेलो रब आहे दुनिया में मो रब्बुल आलमीन के सुना तो उन साई पंजा अकीदा पंजो उम्मीदों जोड़ियो रब्बुल आलमीन के हाजत रवा मुश्किल कुशा अकेले के मनो चंदो रब्बी अल्लाह मुझो रब अल्लाह मां दीनों का भी सवाल करना फरिश्ता बुझो तुनो दीन केड़ो आ जवाब नींदो दीनी अल इस्लाम बुजुर्गो जे कना तमा जो मुझो बचन जो कुरान पढ़ियल न हुंदो त कीए जवाब दींदा से तो इस्लाम असा जो दीन आ जे कना पढ़ियल हुंदा सी तो कुरान पाक सूरत आल इमरान बुधाई थी तो इस्लाम असा जो दीन आ और जवाब नींदो त दीनी अल इस्लाम इस्लाम जो दीन आ वरी जो सवाल कंदा खुदा उन मानू जे बारे में छा तो चवे अल्लज़ी बुइसा फीकुम जेको अवा में रसूल बनाए करे मोकलियो वियो हुयो हालांकि अज जे दौर जे मानू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के न दिठो आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सुनाने भी कोन तो पर कुरान जी तालीम आके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मौजूद आ तो हम मानू फौरन कबर में यो जवाब नींदो जे मानू जे बारे में तमे पुछो पिया त रसूल करे मोकलियो वियो हुयो ओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये टे सवाल थींदा टे जवाब ॾियण खां बाद में चौथो सवाल फरिश्ता कंदा वमा युदरीका खुदा सैर तो के किया खबर पई त अकेलो अल्लाह तुझो रब्बा किया तो के खबर पई त इस्लाम तुझो दीना किया खबर पई तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझो रसूल है तुझो नबी आ ओ छा चवंदो करातु किताब अल्लाह के आमनतु बिही वसद्दक़तु मुसलमानो गौर कयो कबर में केर व गद कोन होंदो का भी दौलत गद कान होंदे सब जा सब छदे करे मोटे व्याला गद होंदो तो सिर्फ कुरान पाक जो इल्म गद होंदो नेक अमल गद होंदो चवंदो त करातु किताब अल्लाह मो रब्बुल आलमीन जो कुरान दुनिया में पढ़ियो हुयो उन कुरान ते ईमान आंदो ने के सच्चो तस्लीम कयो उन कुरान बुधायो त अकेलो अल्लाह रब्बा दीन इस्लाम आ ऐ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूला तमा जो कुरान बुधायो अंदाजो लगायो अज फेसबुक ते कई हलन थियूं वीडियोस मानू इंटरव्यू वठन पिया दे खबर तव्हांजो रसूल केर आ ॿुधो हेॾा बुज़ुर्गो गौर कयो छा था जवाब ॾियनि असांजो रसूल फिलाणो आहे असांजो रसूल फिलाणो आहे असांजो रसूल फिलाणो आहे पंहिंजे पीरनि फ़क़ीरनि दोस्तनि अहबाबनि ऐं वॾे पैसे वारनि जो नालो पिया ॿुधाईंदी असांजा रसूल आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कलमो पढ़ण जे बावजूद बि कोन था सुञाणनि तो फिलाणा फिलाणा असांजा रसूल आहिनि आहियूं असीं मुसलमान बुजुर्गो कुरान जैसी ताणी तहां न पढ़ंदो कुरान के न सिखंदो कुरान खां न सिखंदो तेसी ताणी तहां दुनिया में कई रसूल ठाहे घुमंदो कई हाजत रवा ठाहे घुमंदो कई मुश्किल कुशा ठाहे घुमंदो कई रब ठाहे घुमंदो कई बिगड़ियूं बनाइण वारा ठाहे करे घुमंदो रब अकेले के कोन सुञाणे सघंदो जेसी ताणी रब जे कुरान जी तालीम अव्हां जे मुंह जे सीने में अव्हां जे मुंहिंजे बचड़नि जी तालीम तरबियत में न आई ही कुरान पाक कबर में इज्जत जारी दो महशर में भी इज्जत अल्लाह अकबर कबीरा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस शरीफ की किताब मुस्नद अहमद में सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइंदा इन्न अल्लाह अज़्ज़ व जल्ला ला यरफउ दरजतल अब्द सालिह फिल जन्नह हिकड़ो माण्हू जन्नत में भी दाखिल थी वेंदो हलियो उन जे बावजूद भी ओ आए डी दरजात में मथे पे वेंदो चंदो या रब्बी अन्ना ली हादिही ओ मुझा रब करीम पहिरियां तो फिलाणे मकाम ते फिलाणी इज्जतन जे दर्जन ते पहुतल हुयस पर आई डी इजाफो छा जे लया आई डी मुझा दरजात बुलंद छा जे ले पिया थियन अल्लाह रब्बुल आलमीन केड़ो जवाब ॾींदो बे इस्तिग़फार वलदक लका ओ मुझा बाना दुनिया में तो पंजे पुटड़े के कुरान पढ़ायो हुयो अल्लाह जो दीन सिखारियो हुयो इन्हीं जे करे तुंहिंजा बचड़ा पोयां तुंहिंजे लाइ दुआ मग़फ़िरत घरंदा हुया जो इन जे बरकतन सां तुंहिंजा दर्जा अॼु बुलंद कया पिया वञनि आहे तव्हांजे मुंहिंजे बचड़नि खे क़ुरान पाक जी तालीम जनाज़े जे लाइ फ़ोनूं कंदासीं टंडो आदम मां मौलवी अचे उहो अची जनाज़े नमाज़ पढ़ाए
अल्लाह जा बनो छा पढ़ाईंदो वो केड़ो दर्दे दिल सां वो पढ़ाईंदो आयो वियो हलियो टेंडी मौलवी घुराए से ख़त्मो कढाए खाराए प्यारे दुआऊं कराए हलिया विया हलिया छा उहे जेके खाधे पीत पैसनि जे चक्कर में ईंदा तव्हां जे लाइ कहिड़ियूं दिलियूं दुआऊं घुरंदा ऐं उहे त आया वक्ती तौर हलिया विया बचड़न के कुरान पढ़ायो जो जेॾीमहिल पर नमाज पढ़न चा रब्बि जअलनी मुक़ीमस सलाह व मिन दुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिल मुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। बचड़ा कुरान पढ़ियल हूंदा नमाज पढ़ंदा हर नमाज में या दुआ पढ़ंदा अल्लाह असांजे वालिदैन के मुआफ़ फरमा। जेॾीमहिल बि कुरान पढ़ंदा चवंदा रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। ए अल्लाह असां खां पहिरियां जेके बि ईमान वारा जंहिंमें असांजा वालिदैन बि हुया फोत थी विया हलिया उन्हनि खे मुआफ़ फरमा। रब्बि इग़फिर वलिवालिदैया वलिमन दख़ल बैतिया मुमिनन वलिलमुमिनीना वलमुमिनात। मुझा अल्लाह मूंखे बि मुआफ़ फरमा अल्लाह मुझे वालिदैन खे बि मुआफ़ फरमा अल्लाह मुझे औलाद खे मुझे घर में जेके दाख़िल थिया उन्हनि खे बि मुआफ़ फरमा। मुसलमान ये बख्शिश वारियूं दुआऊं हर वक़्त जेकॾहिं घुरण वारा हूंदा उहे अवांजा घर वारा अवांजी औलाद अवांजा रिश्तेदार हूंदा ऐं जिन्हनि जे सीननि में क़ुर जी तालीम हूंदी त उहे इहे दुआऊं घुरंदा वगरना किराए वारा ईंदा पोइ उहे उन्हनि जी मर्ज़ी आहे कहिड़ी दुआ घुरी वञनि हलिया। अजीज दोस्तों बुजुर्गो दुनिया में इज्जतूं कब्र में इज्जतूं महशर में इज्जतूं चाहियो था तो कोई कुरान पाक के टाइम जो पंहिंजे बचड़नि खे कुरान पाक जी तालीम मोहम्मद करीम छा फरमायो इक़राउल कुरान फइन्नहु याती यौमल क़ियामत शफ़ीअन लिअस्हाबि। मुंहिंजा उम्मतियो कुरान पढ़ो छो जो कुरान पाक क़यामत वारे ॾींहुं ईंदो पंहिंजे यार पंहिंजे दोस्त पंहिंजे पढ़ण वारे जे लाइ अल्लाह जी बारगाह में सिफारिश कंदो ऐं जन्नत ताणी पहुचाईंदो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल कुरान हुज्जतुन लक औ अलैक। मुसलमानों आखिरी हदीस बयान करे पंहिंजे मौजू के खत्म कंदासीं। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी फैसला कुन हदीस आहे तो कुरान या तव्हां जे मथा फरियादी थींदो या तव्हां जी अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में मदद कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां जी अल्लाह जी बारगाह में तव्हां जे लाइ दाद कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन वटि तव्हां जी सिफारिश कंदो या तव्हां जे मथां ॻाल्हाईंदो तव्हां जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो या अव्हां जे हक़ में ॻाल्हाईंदो। हाणे अंदाज़ो लॻायो जेकॾहिं क़ुरान अव्हां जे मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हायो त पोइ छा बचंदो। रसूल करीम बि चवंदो वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। मुंहिंजा अल्लाह ही जेके अथनि मुंहिंजे क़ौम वारा हिननि क़ुरान खे छॾे ॾिनो। क़ुरान बि फरियादी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरियादी। ॿुधायो बुज़ुर्गो छा बचंदो। वला यसअलु हमीमुन हमीमा को बि यार दोस्त कम कोन ईंदो जेके अॼु वॾियूं दवाऊं कंदा आहिनि जिन्हनि जे लाइ जान कुर्बान कबी आहे माल कुर्बान कबो आहे। बुज़ुर्गो अचो क़ुरान खे पढ़ूं पंहिंजे बचड़नि खे पढ़ायूं हिन ॻोठ में क़ुरान पाक जो बाक़ाइदगी सां बंदोबस्त कयूं तालीम जो त पोइ ॾिसो त तव्हांजो ॻोठ अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरानी नूर सां कीअं थो मुनव्वर थिए कीअं मुसीबतूं परेशानियूं ख़तम थियूं थियनि कीअं तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन जा महबूब बना था थियो कीअं तव्हांजा फितना फसाद तनाज़ा इख़्तिलाफ़ात ख़तम थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान पढ़ण सां सॼी ज़िंदगी अव्हांजे अमन व अमान में अची वेंदी हले। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां सवाल आहे त तकरीर में कल गुफ्तगू में कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन मुझे ॿुधाइण ऐं सभिनी जो ॿुधण पंहिंजी बारगाह इज़्ज़त में क़बूल मंज़ूर फरमाए। दुनिया में कब्र में ऐं आख़िरत में असांजे हिन अमल खे बाइस रहमत ऐं इज़्ज़त बणाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।